रहता आहियूं। हीउ पेश थियो आहे असांजो अलमीज़ान ऑपरेशन हले पियो, हुन ते SSP साहब असांजो सऊद अहमद नक़वी साहब, DIG साहब ऐं IG साहब जे हिदायतुनि ते इहो ऑपरेशन हले पियो। हुन में असां इहे ऑपरेशन खे पिया ऑपरेट करे पियो असांजो SSP साहब, हुनजो हेड आहे। हुन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ तालुक़नि में रेड हलनि पिया। काफ़ी हुन मां असांखे रिकवरी बि मिली आहे ऐं काफ़ी जवाबदार जेके घुरिबल बि हुया ऐं प्लस में इश्तिहारी वारी उहे बि अथाया आहिनि, एक्टिविटी वारी बि अथाया आहिनि ज़िले में। उन जे नतीजे में उन खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि जा इश्तिहारी ॾोवारी ऐं बदनाम ज़माना जेके ॾोवारी आहिनि उहे पाण मुरादो पेश थियनि पिया। त ईअं न थिए जो सुभाणे पुलिस जे ऑपरेशन में को असांजो नुक़सानु थी वञे। हाणे हिननि पंहिंजे ॾोहनि जी दुनिया खे ख़ैरबाद करे ऐं पेश थियणु शुरू कयो। उन जो ई हीउ नतीजो आहे SSP साहब जी महिनत जो, असांजी महिनत जो। असीं कमु कयूं पिया ऐं इंशाअल्लाह उमेदु इहा ई आहे त असीं मेहर जे शहर खे अमन जो गवारो बणाईंदासीं। ऐं जीअं असांजो मेहर शहर अॻु में मशहूरु हूंदो माए ऐं मेहंदीअ जे हवाले सां, त ईअं अलाह कंदो असांजो मेहर खिलंदो रहंदो ऐं मोहबत वारियूं कचहरियूं जारी